सिंध जी तारीख़ ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में आउं रुख़ सिंधी दोस्तनि भाउरनि भेनरुनि सां मुख़ातिबु आहियां। सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम थो अचे। पाण सिंध जे तारीख़ जे मुख़्तलिफ़ रुखनि ते ॻाल्हि ॿोल कंदा रहिया आहियूं। सिंध जी सियासी तारीख़, तहज़ीब, सक़ाफ़त, अदब, ॿोली, उन सां गॾोगॾु पाण तव्हांखे इंतिहाई सिंध जी अहम शख़्सियतुनि बाबति मालूमात ॾींदा रहिया आहियूं, जिन जो सिंध जे तरक़ी तहबीर में अहम किरदारु रहियो आहे। हितां जे माण्हुनि जी ख़िदमत में हुननि जो मानाइतो किरदारु रहियो आहे। अॼु हिकु अहिड़े ई मानाइते माण्हूअ बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं जेको सदाईंदो त मिसकीन हुयो पर दिलि जो बादशाह हुयो। हू कारूंझर जियां अॾोल इंसान हुयो। कारूंझर जे भर में आरामी आहे। उहो आहे मिसकीन जहान खान खोसो। सिंध जे हर माण्हू जे दिलि में मिसकीन जहान खान खोसे लाइ इज़त ऐं एतिराम मौजूदु आहे। हू सभिनी सां मोहबत कंदो, पंहिंजे वित वसार मिड़नी माण्हुनि जी मदद कंदो, सदन ओखीअ वेल कमु ईंदो। घरां हड़ां वड़ां ॾोकड़ ख़र्च करे मुसीबत मारियल माण्हुनि जी हाजत पूरी कंदो। पर जॾहिं अमेरिकन बायोग्राफिकल इंस्टीट्यूट 1996 में खेसि आलमी एवॉर्ड गोल्ड रिकॉर्ड ऑफ अचीवमेंट ॾियण जो हक़दार करार ॾिनो त संदसि कुटुंब गुरबत सबबु इहो एवॉर्ड वसूल करे न सघियो। मिसकीन जे फ़र्ज़ंद जी इन लाइ कंहिं बि सरकारी इदारे मदद न कई, कंहिं बि सरहदी वारे अॻिते हथ न वधायो। अॼु पाण उन मिसकीन ते ॻाल्हाईंदासीं। मशहूरु जेको इन समाजी अॻुवान सिंध जो, ईअं सम्झे त बरे सगीर जे जेके समाजी अॻुवान, मशहूरु समाजी अॻुवान आहिनि, उन्हनि में मिसकीन जहान खान खोसे जो नालो बि हिकु आहे। हाणे मिसकीन जहान खान खोसो 9 जुलाई 1909 ते नंगर पारकर, थर जे इलाइक़े नंगर पारकर जे ॻोठ सामी वीरीअ में जनमु वरितो। संदसि वालिद जो नालो बिजार खान खोसो हुयो। हाणे ही माण्हू जेको हुयो थर जे अवाम जो ख़िदमतगार हुयो, हॾ ॾोखी हुयो। हिनखे पहिरियां त पुलिस में मुलाज़मत मिली, पर जॾहिं उते ॾिठई त हिते आम माण्हुनि मिसकिन माण्हुनि सां ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं कई थियूं वञनि, त हिन उन नौकरीअ खे थुॾे छॾियो ऐं पंहिंजो पाण खे ग़रीबनि जे ख़िदमत लाइ वक़फ़ करे छॾियो। हू थरपारकर जे चपे चपे में घुमंदे नज़र ईंदो हो। किरायो न हुजे, भाड़ो न हुजे, पंधु हलंदो वठंदो हो। मेलनि जा मेल पंधु करे वञी मिसकीन माण्हुनि सां मिलंदो हो। थर जे ग़रीब ऐं अबोझ माण्हुनि जी ख़िदमत कंदे हू संदन मसाला खणी अख़बारुनि जे दफ़्तरनि में पहुचंदो हो। ज़ाती तौर वञी एडिटरनि, न्यूज़ एडिटरनि, सहाफ़ियुनि, रिपोर्टरनि सां मिलंदो हो त थर में ही मसाला आहिनि, तव्हां उन्हनि खे हुक्मराननि जे आॾो आणियो। जॾहिं किथे बि हुनखे कंहिं कामोरे जी अचण जी ख़बर पवंदी हुई त पाण अख़बारुनि जो थहो खणी दरख़्वास्तुनि जी भरी ॿधी वञी उते पहुचंदो। थिरियुनि खे वठी वञी उन्हनि ऑफिसरनि सां मिलाईंदो हो। कंहिंखे मजाल न हूंदी जो हुनखे रोके सघे। हू ॾिया वारो मर्स हो, हिमत वारो हो, हौसले वारो हो। हू इमदाद, दवाऊं, कपिड़ो, अनाज हथ करे थरी ग़रीबनि ते पहुचाईंदो हो। थर जे मिसकीन माण्हुनि, उहे तोड़े मुसलमान हुजनि या हिंदू, भील हुजनि, कूली हुजनि, मेंघवाड़ हुजनि, उन्हनि जे मसइलनि जे हल लाइ हर कोर्ट जे ॿाहिरां हर जज जे दर ते बीठो हूंदो। थाणो हुजे त मिसकीन जहान खान खोसो तव्हांखे उते बि मिलंदो। ज़मीनदार जी औताक हुजे
त हू उते बि मौजूदु हूंदो, उनखे चवंदो त हिननि माण्हुनि जी मदद कर, हिननि जो जाइज़ मसइलो हल कर। ऑफिसर बि हिन खां कंबंदा हुआ, लहराईंदा हुआ। जेको ही दरख़्वास्त ॾींदो हो कोशिश करे उन ते अमल कराईंदो। इन सां थरियुनि जा वलर साण हूंदा हुया, उन्हनि खे वठी वञी कामोरनि वटि पहुचंदो हो, मिलाईंदो हुयो। छा त माण्हू हुयो। मीर नादर अली अबड़ो पंहिंजी किताब हुनजो आहे कहिड़ो लिखियलु, सिंध जा अमल हीरा, हुन में लिखे थो, जॾहिं थर में भयानक ॾुकार आयो ऐं थरिया मानी ॻभे लाइ परेशान हुआ, त उन ई वक़्त में मिसकीन जहान खान खोसे पंहिंजा समूरा गम विसारे पंहिंजी समूरी मिल्कियत खपाए विकिरो करे समूरो पैसो ग़रीब थरियुनि में विराए छॾियो। जॾहिं त उन वक़्त में मिसकीन जहान खान खोसे जो शुमार थर जे अमीर माण्हुनि में थींदो हो। मिसकीन जहान खान खोसे पंहिंजी सॼी मिल्कियत ग़रीबनि जा ॾुख दर्द ऐं सूर घटाइण लाइ ख़र्च करे छॾी। खेसि अमेरिका जी हिकु तंज़ीम अमेरिकन बायोग्राफिकल इंस्टीट्यूट पारां मञता एवॉर्ड ॾियण जो ऐलान कयो वियो। अहिड़ो इतलाउ मिसकीन जहान खान खोसे जे पुट मिसकीन बिजर खान खोसे खे तंज़ीम जे इख़्तियारनि तरफ़ां लेटर ज़रिए ॾिनो वियो, पर हू गुरबत सबबि अमेरिका न वञी सघियो, न ई एवॉर्ड वसूल करे सघियो। पर उन वक़्त जे उमरकोट जे एसपी सैयद एहसान शाह राष्ट्रीय पुलिस जे पघारनि मां कटौती कई ऐं मिसकीन बजर खान खोसे खे ॾोकड़ ॾिना त हू अमेरिका वञी पंहिंजे वालिद जो मञता एवॉर्ड वठी अचे, पर इहे बि ॾोकड़ अमेरिका वञण लाइ नाकाफ़ी साबित थिया। जॾहिं त इन ई आड़ में उमरकोट जा चंद सफ़ेद पोश माण्हू चंदा कठा करे पाण त मुतबर बणिजी विया, पर मिसकीन जहान खान खोसे जो एवॉर्ड वसूल थी न सघियो। प्रेस क्लब उमरकोट जे अंदरि प्रेस कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे मिसकीन बजर खान खोसे चयो त हाणे हू एवॉर्ड वठण लाइ कंहिंजे आॾो हथ न फैलाईंदो। पुलिस वारी ड्यूटी खां रिटायर वठण बैदि उन्हनि पैसनि मां अमेरिका वञी मिसकीन जहान खान खोसे खे मिलियल मञता एवॉर्ड वसूल कंदो, पर इहो सुपिनो साबियान न थी सघियो। हू पुलिस वारी ड्यूटीअ तां त रिटायर थियो, पर वरी बि ॾोकड़नि जी खोट उन लाइ मसइलो बणियल रही। जमाल अबड़ो पंहिंजी आत्मकथा में थर 1966 में वञण जो ज़िक्र कंदे लिखियो आहे। जमाल अबड़े पंहिंजी आत्मकथा में थर 1966 में वञण जो ज़िक्र कंदे लिखियो आहे त मिसकीन जहान खान बिल्कुलु फ़क़ीर मंश, नंढी सफ़ेद ॾाढ़ी दरख़्वास्तुनि जी पुठारक कोल्हे ते खेसि सुणस पइजी वई त 4 चङा अची बंगले ते लथा आहिनि, सो हलियो आयो मिलणु। तमामु गंभीरता सां थर ऐं थर पार्कर जा मसाला बयानु करणु शुरू थी वियो। ॾुख बुख साल जूं बीमारियूं नांग बलाउनि जे इलाज लाइ दवाउनि जी अणहूं खणी पुछोसि त पोइ छा कमु कजे, त हिकदमि पुठारक लाहे उन बाबति दरख़्वास्तूं पियो कढी ॾेखारे जेकी अॻेई हुन बाला ऑफिसरनि खे ॾिनियूं हुयूं। असांखे अर्ज़ु रुॻो इहो आहे त उन जी पोइवारी कजो, बाला अमलदारनि खे कन खणाइजो। हिकु अजीब आसमानी इंसान हो। जमाल बड़ो थो लिखे त हू हिकु अजीब आसमानी इंसान हो जो थर जे वारीअ मां अछी खुबीअ वांगुरु फुटी निकितो। थर ऐं थरवासियुनि लाइ संदसि हॾ थी कमु कयो। अहिड़ो अजब इंसान जो को देवता हो या अवतार या को वलीउल्लाह। मूं हैदराबाद जे कमिश्नर अब्दुल्ला मेमण खे चयो त तुंहिंजी डिवीज़न में 2 वॾा माण्हू रहनि था, उन्हनि जो ख़्यालु रखजांइ। हिकिड़ो उस्ताद मंज़ूर अली खान ऐं ॿियो मिसकीन जहान खान खोसो। लख एहसान जनाब मोहम्मद बश्क मजनू साहब जा, जंहिं मिसकीन जहान खान जी शख़्सियत ते हिकु निहायत चङो किताबड़ो लिखी छपाए छॾियो ऐं इहो कीअं करे पढ़ी छॾणु घुरिजे, नायाब हूंदो। इहो जमाल अबड़े जा लफ़्ज़ आहिनि, छो जो मिसकीन जहान खान खोसे ते हिकु किताबु लिखियो हो मोहम्मद बश्क मजनू।
सरमाएदार जे अखियुनि में मिसकीन हमेशह कंडो थी चुभंदो रहंदो हो। इन ई कुख जी कहानी कढण लाइ वॾा के वस ऐं हीला हलाईंदा आहिनि। आख़िर 1956 में अंदरियां ॿाहिरियां जाठा हणी वारो कढी कामोरन सरकार मिसकीन खे गुंडा एक्ट जी कार्रवाई में अड़ाए छॾियो। मिसकीन 2 साल सख़्त पोरे सां सज़ा काटे आयो, 12 महीना जेल रहियो। 2 साल सख़्त पोरे जी सज़ा मिलियसि, 12 महीना जेल काटे आयो। मिसकीन जहान खान जे इन जी गिरफ़्तारी ते जॾहिं कामोरन सरकार खेसि गिरफ़्तार करायो त उन ते सॼी सिंध में थरथुल मची वियो। अख़बारुनि लेख लिखिया, वॾनि वकीलनि संदसि वकालत कई, हाई कोर्ट में रिट पिटीशन दाख़िल थी, हू ज़मानत ते आज़ादु थियो। पोइ बि संदसि 20 शुनवायूं थियूं जेकी हुन सामी वीरीअ खां पंहिंजे ॻोठ खां कराचीअ ताईं रेलुनि जो सफ़र कंदे उहे शुनवायूं भोॻियूं। मिसकीन जहान खान खोसे जी शख़्सियत ते रवेन्यू खाते जे मुख़्तियारकार मोहम्मद बश्क मजनू हिकु किताबु मिसकीन जहान खान खोसो लिखी संदसि समाना हयात खे उजागर कयो। ही किताबु मिसकीन जी हयातीअ में छपियो, जेको सिंधियत में सवाना उमिरि जी सनफ़ में अहम इज़त रखे थो। किताब मिसकीन जहान खान खोसे जो लेखक मजनू मरहूम मिसकीन जी शख़्सियत ते लिखे थो त करोड़ो कद दरमियानो जिस्म जो जांटो मोकरी माठीने मुंहं ते सफ़ेद सुहिणी चापोई सुहारी अछी जहिड़ी बूह, मथो अक्सर उघाड़ो, कॾहिं कॾहिं सियारे में मुलनि वारी बरकी टाइप टोपी या ऊन्हारे में खजीअ वारी मौलाना बाशाने जी टोपी। मलेशिया जा कपिड़ा सेब मेल में किच माना मेरा थी वियल हिकु दफ़ो पाइण खां पोइ तॾहिं उन्हनि जी जान छॾींदो जॾहिं उहे ॻरी सड़ी वेंदा। साॼे कुल्हे ते पुठा रख किताबनि ऐं अख़बारुनि जी खाॿी कच्छ में 2-3 सर अख़बारुनि जा हथ में मस कुपड़ी खुड़ियुनि में भॼी सपाटा थी वियल स्लीपरनि सां खर्त खर्त कंदो मिटीअ जी अणमोई खिह उॾाईंदो थरियुनि जे वलरनि जा वलर पोयां लायो। कंहिं ऑफिस ॾांहुं बाक़ी ते को माण्हू ॾिसो त पक सम्झो इहो मिसकीन जहान खान खोसो आहे। मिसकीन जहान खान महीननि जा महीना मिसकीननि जे मदद लाइ घर खां ॿाहिरि रहंदो हो। पोइ भली त ॿचा पिया संदसि मुंहुं ॾिसण लाइ सिकनि। संदसि घर मोटण जो सबबु मिट माइट जो मौत या ज़ोरीअ ग़रीबनि जे घेरे मां खंभे खणी अचणु हूंदो, न त पाण मुरादो संदसि मोटणु मुश्किल हूंदो हो। संदसि समाज सुधार जज़्बो पछाड़ीअ ताईं क़ाइमु रहियो। पछाड़ीअ में मिसकीन जहान खान खोसो हिकु डिघी बीमारीअ में मुब्तला थी पियो, जंहिं करे 23 जुलाई 1980 ते ॼामशोर जे अस्पताल में दम धणी हवाले कयई ऐं 25 जुलाई 1980 ते नंगर पारकर जे भरिसां देसियुनि जे क़ब्रिस्तान में गोड़ दरो न जे खाॿे किनारे ऐं कारूं झर जबल जे हंज में खेसि मिटी मां हवाले कयो। हिकिड़ो कारूंझर अॾोल जहिड़ो कारूंझर ॿिए कारूंझर जे भर में सुम्ही पियो। सिंध खे सलाम करे थी, सिंधी माण्हू सिंधी क़ौम खे सलाम करे थी।